ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 6 अध्याय जे आखिरी भाग में ॾिठो त अक्रूर जी कंस जी आज्ञा मञी बंदराबन ॾांहुं श्री कृष्ण भगवान ऐं बलराम के कोठण आयो। अध्याय 37 जे पहिरें भाग में राजा परीक्षित खे श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त केशी नाले दैत ऐं भूमासुर दैत खे जंहिं रीत श्री कृष्ण भगवान मारियो हो सा कथा ॿुध। केशी दैत कंस जो मोकिलियल हो, जेको आयो जंहिं जे अचण जी वजह सां चओ तरफ़ सन्नाटो छाइजी वियो। माहौल में उन जो भय फैलिजी वियो। सभई बिंद्राबन वासी उन खां ॾिजी कंबण लॻा। आख़िर श्री कृष्ण भगवान उनखे पंहिंजे हथां मारे सुहा करे छॾियो। सभई चओ जय श्री हरि। तंहिं बाद सभई श्री कृष्ण भगवान जी जय जयकार करण लॻा। सभई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 37 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा, होॾां राजा कंस केशीअ जे मारिजी वञण जो हाल ॿुधो तॾहिं हू चिंता ऐं डप करे बदहवास थी वियो। श्री कृष्ण हिन कपट रूपी गौरे खे मारे थोरो परे वञी हिकिड़े वण जे हेठां बीठो। उन वक़्तु नारद जी उते अची हिन तरह श्री कृष्ण भगवान जी स्तुति कई त हे त्रिलोकीनाथ, तमामु चङो थियो जो तव्हां केशी दैत खे, जो सभिनी दैतनि में बल वारो ज़बरदस्त हो, तंहिंखे मारे छॾियो। हे जगत आत्मा पार ब्रह्म परमेश्वर, हे ज्योति स्वरूप भगवान, हे आदि पुरुष निरंजन निराकार, चाणून ऐं मुश्तक ऐं शल ऐं तोशल पहलवान ऐं राजा कंस पंहिंजे ॿाहिरनि समेत दंत वक्त्र वग़ैरह उन जा माइट मुर्दे वांगुरु ॾिसण में था अचनि। तव्हांखे मुंहिंजी ॾंडवत क़बूल थिए। हे दीन दयाल भक्त वित्सल, हे दुष्टनि जो नास कंदड़, संतनि जा हितकारी, तव्हां पंहिंजे गुरु सांडीपनीअ जे मोअल बालकनि खे वरी जमपुरीअ मां आणींदा। तव्हांखे मुंहिंजो नमस्कार आहे। हे जगतनाथ जगजीवन, हे माधव मुकुंद अविनाशी, हे वेंकटनाथ लक्ष्मी रमण, जरासंध ऐं शिशुपाल वग़ैरह अधर्मी राजाइनि ऐं राक्षसनि खे तव्हां मारे अरिड़हं खोणियुनि जी सेना तव्हां महाभारत में नास कराईंदा। मुंहिंजो तव्हांखे वारंवार नमस्कार आहे। हे कल्याण मूर्त गिरधारी बिहारी, हे दीन दयाल गोपीनाथ, तव्हां समंदर में द्वारिकापुरी वसाए पांडवनि खे लोक ऐं परलोक जो सुख ॾींदा। मुंहिंजो नमस्कार क़बूल थिए। हे दीन दयाल दैत संगारण, काल यमन ऐं भूमासुर वग़ैरह खे तव्हां मारींदा ऐं 16,100 कन्याऊं उन पंहिंजे वियांउ करण वास्ते गॾु कयो आहिनि,
हुननि सां तव्हां विहांउ कंदा। रुक्मणीअ जी ख़्वाहिश पूरी करण वास्ते शिशुपाल ऐं ॿियनि राजाउनि खे जीते उन सां शादी कंदा। अॼु खां 3 ॾींहंनि अंदरि राजा कंस खे मां मोल ॾिसंदसि। इंद्रपुरीअ खां तव्हां पारजात जो वणु आणे सत्यभामा पंहिंजी स्त्रीअ जे घर में लॻाईंदा। राजा नर्ग खे कांगट जी जूण खां छॾाए तव्हां मुक्ति ॾींदा। सेमतक मणि ऐं जामवंती कन्या जामवंत जीअ सां तव्हां विहांउ कंदा। ऐं हे महाप्रभु, कंस जे अधर्म करण सां सभई यदुवंशी ऐं गऊ ब्राह्मण खे पृथ्वीअ ते वॾो ॾुख थो मिले। कृपा करे पृथ्वीअ जो भार उतारियो। हे सीतापति, मां तव्हांजी दया सां तव्हांखे सुञाणी तव्हांजी शरण आयो आहियां। न त तव्हांजी लीला अपरम अपार आहे, जंहिंजा चरित्र कोई नथो ॼाणी सघे। पर मां तव्हांजी दया सां एतिरो ॼाणां थो त तव्हां हरि भक्तनि खे सुख ॾियणु ऐं गऊ ब्राह्मणनि जी रक्षा करणु ऐं दैत ऐं अधर्मी राजाउनि जे मारण वास्ते बार बार दुनिया में सुरगुण अवतार वठी पृथ्वीअ जो बोझो उतारियो था। सभई चओ जय श्री हरि। प्यारा भक्तों, अहिड़ी तरह नारद मुनि टिनी कालनि जो हाल ॼाणंदड़ घणी स्तुति करे श्री कृष्ण महाराज जीअ खां मोकिलाए ब्रह्मलोक ॾांहुं हलियो वियो। बिंद्राबन बिहारी ग्वाल बालनि सां वण जे हेठां वेही पाण राजा बणियो। कंहिं ग्वाल खे वज़ीर ऐं कंहिं खे दीवान ऐं कंहिं खे सरदार, कंहिं खे सिपाही ठाहे रांदि खेलण लॻो। सभई चओ जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 37 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।